तो आई सूबेदार साहब। जी सर, अचो सावर खान थोचो नालो ब्रिटिश गवर्नमेंट जी फॉर्मलेस थिया है। सरकार यह तो अंग्रेज हुकूमत जी नवाज़िश है। ओ सावर खान यो तो राइट है। ब्रिटिश गवर्नमेंट हमदर्द ऐं बहादुरनि खे तमामु घणो लाइक कंदी आहे। तव्हांजी तमामु घणी महिरबानी सरकार। पर हिकिड़ो अर्ज़ु कयां जे क़बूल कए त छो सावर खान छो। सरकार हर नए ईंदड़ ऑफिसर खे मुंहिंजा दोस्त दावत खाराए सावण खान के सेर मां मण करे छॾींदा आहिनि। अॼु उन्हनि दोस्तनि मां रेस बागली खान जो उतार ते जशन रखियो वियो आहे जेको ख़ासि तव्हां लाइ। तुंहिंजा दोस्त असांजा हमदर्द आहिनि। इहो प्रोग्राम ज़रूरु अचणु खपो। तुंहिंजे दोस्तनि खे रक़बनि ऐं जाइदाद सां नवाज़ियो वेंदो। सर हीअ आहे पोपट पेरी। पोपट पेरी? हाँ साईं, हीअ सरकारी पेरी आहे। राम राम सतराम साईं की बात। सरकार राग रंग जो सॼो इंतज़ाम हिन कयो आहे। Very good, Mr. Poppet Perry. You are very hard worker. सर कोई रात तव्हांजो असांखे इंतज़ारु आहे। Okay. I was rolling this to focus on nothing. महिरबानी। बाबा तेरा साची है मामे वारनि में खैर हुयो? हाँ पुट सब खैर हो। पर मार पवे का इन्हनि अंग्रेज़नि खे असुल जमायत पोयां बाह बारे ॾिनी अथनि। बाबा ॿुधण में आयो आहे त औरतुनि खे बि खणी क़ैद कयो अथनि। औरतूं त परे पुट, पर सगीर ॿारनि खे बि गोलियूं हयूं अथनि। बाबा पोइ ही पंहिंजा गाज़ी चुप कयूं वेठा आहिनि। चुप जी कहिड़ी ॻाल्हि थी करी धीअ। गाज़ियुनि त अंग्रेज़नि सां अहिड़ी हालत कई आहे जो ईंदड़ नस्ल बि हुननि जो यादि कंदो ऐं कॾहिं बि हुननि सां फिटाइण जी कोशिश न कंदो। बाबा भला अदा वारनि जो को ॾसु पतो? अमा फ़क़ीर खे बि 2 महीना थी विया आहिनि। को भेरो ई कोन भॻो अथसि, न को हाल न की अहवाल। बाबा छा पिया सोचो? धी सोचा पियो त तोखे बि घर भेड़ो कयां, ॾींहं बि वञी थोरा बचा ऐं किथे। न बाबा ईअं न चओ। अलाह साईं तव्हांखे मुंहिंजी बि हयाती ॾे। बाक़ी जेको नसीब में हूंदो उहो ई थींदो। तव्हां वधीक न सोचो। कीअं न सोचां पुट, कीअं न सोचां। आख़िर इंसान आहियां। तूं भले केतिरी बि दलेरी कर, पर
तारुफ करायो। ओ ही आहे सैफल खान सुरीलो सिपाही उर्फ सूफ। सूफ? What is सूफ? साईं सूफ माना एप्पल एप्पल मेवो मेवो एप्पल एप्पल। Oh, you are apple? I like apple. ही आहे जानबाज जमादार लीमू। सावण खान जे हुजे कलेक्टर कड़क त हथ कढां, जे हुजे जेड़ो तेड़ो ॾियांस ॾारो। What do you mean? सर चवे तो त असांजो साहब ॾाढो सुहिणो ऐं स्मार्ट आहे। Thank you, thank you. What is your name? साईं लीमू खान, लीमू टिड़ खटो, लीमू लीमू। What is लीमू? साईं आऊं पाण लीमू, ही पाण लीमू, तव्हां बि लीमू, सॼो हेडक्वार्टर में लीमू ई लीमू। सभु लीमा लीमू। Oh, I don't like emo. लॻे थो ॼट जो पुटु कावड़जी पियो। सरकार चोकर टाइप आहे, हिननि जी दिलि में न कजो। Okay, okay. छोरा तव्हां विरात रेस बागली जी दावत ते अचिजो। Follow me. वाह कर दिलबर तो खा अगे उदासों ते नपो सुरीला सूफ है, हलता हलो तुझो तो खर्ची कोने चढ़े टटे ते लोटे हली लाही हाय 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 हाय